मुझा सोहना सनम रखई मोला भरम, मुझा सोहना सनम रखई मोला भरम, मुझा सोहना सनम रखई मोला भरम। छात चेहरो मिसल महताब आ जानी वह जो तुझो शबाब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, शबाब आ, शबाब आ, शबाब आ। तुझा वार कारी हर कारा कारा कारा, से ॾाढा लगन था प्यारा प्यारा प्यारा। तुझा वार कारी हर कारा कारा कारा, से ॾाढा लगन था प्यारा प्यारा प्यारा। आही नाजुक जहिड़ो गुलाब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, शबाब आ, शबाब आ, शबाब आ। दिल दी जकड़ो मिसरो बेबी थे। तोखे सजदा कयां थो हर 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 हर, भली खबर पवे इया घर 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 घर। तोखे सजदा कयां पियो हर 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 हर, भली खबर पवे इया घर 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 घर। तोड़े ॾोह आहे या सवाब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, शबाब आ, शबाब आ, शबाब आ। मुझा सोहना सनम रखई मोला भरम, मुझा सोहना सनम रखई मोला भरम। छात चेहरो मिसल महताब आ, जानी वह जो तुझो शबाब आ, शबाब आ, शबाब आ, शबाब आ। अस्सलाम वालेकुम। धरती जो जमालो वाह वाह जमालो में ऐं ख़ासि करे शौक़िया सिंगर सेगमेंट में हैदर क़ादरी मां सभिनी खे भली कार चवंदो। ऐं अॼु असां सोचियोसीं त अॼु बाक़ाइदे पंहिंजो शौक़ु पूरो कयूं शौक़िया सिंगर में। कंहिं दौर में हिन गाने में असां कमु कयो हुआसीं त उहो गानो मूंखे यादि अची वियो पुराणो मालक सिंधी जो इहो गानो मुंहिंजा सोना सनम रखई मौला भरम। सो बहादुर आसी सनागर जी शाइरी जे इन कलाम में तव्हां यकीनन ॾिठो हूंदो ॿुधो हूंदो। सो अॼु दिलि चयो त इन गाने खे वरी रिवाइवल करे अव्हां जे साम्हूं पेश कजे। अॼु असां शौक़िया सिंगर सेगमेंट में हिकु महिमान रखियो आहे ऐं बिल्कुलु ख़ूबसूरत हिकिड़ो आवाज़ अव्हां जे साम्हूं थोरी देरि में उनखे घुराईंदासीं ऐं जज बि अव्हां जो उहो ई आहे, यानी कि फीमेल आहे उहा ई आहे। सो उन्हनि जो कलाम बि ॿुधंदासीं ऐं अव्हां जे कलामनि जी जजमेंट बि उन्हनि खां ई कराईंदासीं। इन जे करे जेके बि असांजा ख़ासि करे शौक़िया सिंगर सेगमेंट में असांजा कॉलर आहिनि उहे बाक़ाइदे अॼु थोरो सुरनि खे सही तरीक़े सां बि लॻाइनि, छो त उहो मां जज कंदो आहियां पर अॼु कोई सुरीलो जज कंदो। हूअ हमेशह तव्हांखे हिकिड़ो बेसुरो जज कंदो आहे पर अॼु कंहिं सुरीले खां जज कराईंदासीं। इन जे करे मां चाहींदुसि त हिन वक़्तु असांखे जॉइन करे रहियूं आहिनि फरहा लाशारी। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? तमामु सभु खां पहिरियां त तव्हांजी मां ड्रेस जी तारीफ़ कयां। थैंक यू सो मच। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो जेको कल्चर डे अचण वारो आहे, सो असां सॼे वीक छा पूरे मंथ में असां जेको आहे कल्चर डे पंहिंजो मल्हाईंदा आहियूं। सो अव्हांखे मुबारक हुजे ऐं जेका ॾिसनि पिया उन्हनि खे मुबारक हुजे। ॿी ॻाल्हि तव्हां ग़लति चई, तव्हां बेसुरा बिल्कुलु न आहियो, तमामु घणा सुरीला आहियो ऐं मूंखां वधीक सुरीला आहियो। ईअं न कयो। फरहा लाशारी अॼु असांखे जॉइन कयो आहे ऐं माशाअल्लाह
अॼु फराह जा कलाम बि ॿुधंदासीं ऐं हिननि सां कचहरी बि कंदासीं, हिननि जी लाइफ जे बारे में बि डिस्कस कंदासीं। फराह जा कलाम तव्हां ॿुधा हूंदा न त अॼु तव्हां फराह खे ॿुधिजो, जिन फराह खे न ॿुधो आहे उहे यकीननि फराह खे ॿुधंदा। ऐं फराह सभ खां पहिरियां त तव्हांखे मां वंस अगेन वेलकम चवंदुसि, तव्हां मुंहिंजे शो में पहिरियों दफ़ो आया आहियो ऐं माशाल्लाह ड्रेस तव्हां ॾाढी सुठी पाती आहे, अजरक असांजी सकाफ़त आहे, कल्चर आहे ऐं लॻे थो त परे खां का सिंधी छोकिरी जी हा बिल्कुलु मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां जेको आहे तव्हां असांखे कॉल कई ऐं मां जेको आहे तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी आहियां। न फराह तव्हां असांजा गेस्ट आहियो ऐं तव्हां माशाल्लाह सुठो ॻाईंदा आहियो, इन जे करे फराह लाशारी सां अॼु शौक़िया सिंगर सेगमेंट में ज़्यादातर कॾहिं कॾहिं फराह अहिड़ा असांजा कॉलर असांखे कॉल कंदा आहिनि, अहिड़ो सुठो ॻाईंदा आहिनि जो अच्छा कोशिशि कयो न की वॉल्यूम थोरो इहो बंदि करे छॾिजो। हा शाबाश। सो के कहिड़ा सुठा सिंगर हूंदा आहिनि दिलि चवंदी आहे यार हीअ शौक़िया न, हीअ त प्रॉपर सिंगर आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अॼु कॉल ते ॾिसूं था, पहिरीं कॉल कहिड़ी आहे ऐं फराह अॼु तव्हां जा कलाम गौर सां ॿुधंदी ऐं मां अॼु थोरो रिलैक्स थी करे ॿुधंदुमि छो त जज जेको आहे अॼु चेंज आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी वाह, केरु पिया ॻाल्हाइनि? महबूब अली ज़रदारी शहरजाम साहब। महबूब अली ज़रदारी। जी जी। महबूब रुठल आहे गज़ल कीअं मां गाया। महबूब अली ज़रदारी साहब कीअं आहियो? खैरदार रब जा सन, तव्हां ॿुधायो तयारु आहियो? शौक़िया सिंगर सेगमेंट में तव्हांखे भली कार चवां थो ऐं छा था ॿुधायो, कहिड़ो गानो था ॿुधायो? गानो मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे ॿुधाईंदुसि। वाह, पंहिंजी शाइरी। जी जी जी। ओ सुठी मिली आ मोट मूंखे प्यार मां, ख़ुशी मां न छॾियो देस दुश्मन थिया साड़ मां। सुठी मिली आ मोट मूंखे प्यार मां, ख़ुशी मां न छॾियो देस दुश्मन थिया साड़ मां। ख़ुशी मां न छॾियो देस दुश्मन थिया साड़ मां। कुर्ब हुयो जन माण्हुनि सां से वक़्तु ॾुखे में छॾे विया, कान ॿुधऊं का मुंहिंजी हू त ॾुखनि में अॾे विया। कुर्ब हुयो जन माण्हुनि सां से वक़्तु ॾुखे में छॾे विया, कान ॿुधऊं मुंहिंजी का हू त ॾुखनि में अॾे विया। जे आयो वक़्तु त खोटींदो सन पाड़ मां। वाह साईं वाह, वाह साईं वाह। महबूब ज़रदारी साहब ॾाढो सुठो। घर जा मसला छो विधा अथव हिन में पंहिंजा शाइरीअ में? मज़ाक थो कयां। महबूब अली ज़रदारी असांखे कॉल कई जंहिं पंहिंजी शाइरी पंहिंजे कलाम में जे ज़रिए असां ताईं पहुचाई ऐं शाइरी तमामु वॾो हिकिड़ो वसी सब्जेक्ट आहे, पोइ हर माण्हू जी पंहिंजे हिसाब जी शाइरी हूंदी आहे। महबूब साहब जी पंहिंजे हिसाब सां शाइरी हुई। सो हिन वक़्तु असां सां गॾु फराह लाशारी बि मौजूदु आहे। फराह तव्हां भला कॾहिं शाइरी कई पाण? मां कॾहिं बि शाइरी न कई। शाइरी न कई? न कॾहिं बि न कई। अच्छा ठीकु आहे। शाइरी कंहिंजी तव्हां घणी ॻाई आहे? मां असल में जेका असांजा वॾा शाइर आहिनि, बुज़ुर्ग शाइर आहिनि, सचल सरमस्त थी विया ऐं शाह अब्दुल लतीफ़ बिठाई थी विया, उन्हनि जी शाइरियूं वधीक पसंदि कंदी आहियां। उहे त असांजा काफ़ी शाइर आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। पोइ इहा ॻाई आहे तव्हां शाइरी? हा बिल्कुलु, मां इन्हनि खे ॻाइणु पसंदि कंदी आहियां। ॻाइणु पसंदि कंदा? हा जी बिल्कुलु, मां ॻाईंदी बि आहियां ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि बि। वाह 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 वाह, बिल्कुलु तव्हांखे ॿुधंदासीं। पहिरियां त अॼु पहिरीं कॉल असांजी हुई महबूब अली ज़रदारी साहब जंहिं पंहिंजी शाइरी ॿुधाई। असां वटि शौक़िया सिंगर माशाल्लाह ख़ासि करे हिन शौक़िया सिंगर सेगमेंट में काफ़ी अहिड़ा सिंगर अॼु मूंखे इंतज़ारु आहे। फराह बि असां सां गॾु मौजूदु आहे, अहिड़े सिंगर जी, शौक़िया सिंगर जी जो फराह बि चए त वाह हैदर भाई ॾाढो ज़बरदस्ती सिंगर हुयो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं शाहपुर चाकर खां तालिब हुसैन जारी को ॻाल्हायां। तालिब हुसैन साईं कीअं आहियो? तालिब हुसैन साहब शाहपुर चाकर खां। साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु असां ख़ुशि आहियूं। अॼु असां सां फराह लाशारी असांजी गेस्ट मौजूदु आहे जेका तव्हांखे जज कंदी। साईं अदी भेण खे असांजो सलाम। वालेकुम अस्सलाम अदा, वॾी महिरबानी। अदी ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजा बि असां कलाम ॿुधंदा आहियूं, सूफ़ी कलाम हूंदा आहिनि ॾाढा भला, असां पसंदि कंदा आहियूं। महिरबानी अदा, थैंक यू सो मच। छा था ॿुधायो अॼु? अॼु बाबा फराह लाशारी साहिबा बि असां सां गॾु मौजूदु आहे। सूफ़ी कलाम त पोइ या त पोइ अहिड़ो को कलाम थी वञे तालिब हुसैन साहब जो चवे, फराह बि चवे त वाकई कर ख्याल मिठा जानी, हीअ दुनिया छॾे वेंदे, वाह वाह।
छो दिलिड़ियूं रंजाई छो तूं पाण लॾे वींदे वाह छो दिलिड़ियूं रंजाई छो नाला नोट तूं कंदा वञिजो पाण लॾे तालिबा वींदे वाह वाह कर ख्याल मिठा जानी हीअ दुनिया छॾे वींदे छो दिलिड़ियूं रंजाई छो तूं पाण लॾे वींदे वाह वाह ये दुनिया पानी आ हिते केर न रहणो आहे बेशक ये दुनिया पानी आ हिते केर न रहणो आ बस रहंदी ॻाल्हि उहा जेका हिकिड़े छॾे वींदे बाक़ी रहंदी ॻाल्हि उहा जेका हिकिड़े छॾे वींदे कर ख्याल मिठा जानी हीअ दुनिया छॾे वींदे छो दिलिड़ियूं रंजाई छो तूं पाण लॾे वाह सही वाह 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 छो दिलिड़ियूं रंजाई तो तूं माशाल्लाह। पाण लॾे वींदे तालिब हुसैन शाहपुर ज़बरदस्त, चाकर कंहिंजी शाइरी आहे? बहितरीन हाणे शाइरी जी त ख़बर हिननि जी नाहे पंहिंजी, पर ॾाढी आहे, सुठी शाइरी हा, ज़बरदस्त। ऐं बहितरीन हिननि ॻायो बि आहे बिल्कुलु। सो ॾिसूं था त हाणे असांखे जेका टी कॉल हूंदी उहा कहिड़े शहर खां हूंदी ऐं कंहिंजी हूंदी ऐं कहिड़े सुरनि सां भरियल आवाज़ असां जे अॼु हिन सेगमेंट में हूंदो सो फराह सां कचहरी कंदा रहंदासीं फराह असां सां गॾु फराह केतिरे टाइम खां ॻाईंदा था अचो मूंखे तक़रीबन चोथों साल आहे चोथों साल थियो ठीकु आहे भला इन में तव्हां इन खां अॻु में जॾहिं तव्हांखे फील थियो आहे तव्हां सुठो ॻायो था माण्हुनि चयो छा थियो फील कोन थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त न, जेका feel पाण खे त थींदो आहे, दोस्त- कॾहिं हा कॾहिं उहे त माण्हू मूंखे सुठो ॻाईंदो ख़बर आहे। हुई त मां थोरी घणी सुर सुरीली आहियां feel थींदो आहे त मूंखे बिल्कुलु आहे। छो त जेको आर्टिस्ट हूंदो आहे उहो जेको आहे नेचुरली हूंदो आहे उनखे ठाहिणो न पवंदो आहे कुझु हूंदा आहिनि जेका आवाज़ रियाज़ जे ज़रिए जेका उनखे जस्ट पॉलिश थींदी आहे बाक़ी उहे नेचुरली हूंदा आहिनि आर्टिस्ट ठीकु आहे न सो मां नंढे हूंदे खां नातूं वग़ैरह पढ़ंदी हुयसि उन खां पोइ मूंखे हिकिड़े ॾींहुं फील थियो अॼु खां 4 साल पहिरीं त मां जेको आहे सिंगिंग सुठी करे सघां थी सो उनखे अच्छा continue औरत कयो। आहियो ऐं उन सां गॾु हिन फील्ड में आहियो त कब मुश्किलात पेश आई शुरू में असल में मुश्किलात त तव्हांखे ख़बर आहे हर क़दम ते आहिनि ठीकु आहे बिल्कुलु आहिनि अच्छा सिर्फ़ु औरत लाइ या मर्द लाइ बि आहिनि ॿिन्हिनि जे लाइ आहिनि हिन ॿिन्हिनि फील्ड लाइ। में हिन field ज़ाहिरी में। ॻाल्हि आहे न छो अच्छा। त जेको इहो असां जेको ॻाइण जो सिस्टम आहे उहो माना हिकिड़ो समंड आहे अच्छा। ठीकु आहे न हा समुंड ऐं आहे, हा समुंड आहे ऐं जेका माण्हू जिन्हनि खे ख़बर बि न हूंदी आहे न उहो बि हरू भरू इन विच में ॻाल्हाईंदा ज़रूरी मूं आहे जहिड़ा माण्हू टकर में टपो ॾेई चवंदा हे हीअं न हीअं हुजे हा हा ईअं हूंदो आहे सो मुंहिंजो हस्बैंड मूंसां गॾु हर क़दम ते जेको आहे मुंहिंजो साथ ॾिनो सो मुंहिंजे लाइ इहो जेको रस्तो आहे उहो थोरो आसान थी वियो ठीकु आहे ज़बरदस्त तव्हांजे हस्बैंड तव्हांजो साथ ॾिनो हा। इन जे करे तव्हांखे वधीक आसानी थी लाइन ते ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अर्शा मीर खास केली मलिर कराची खां आयशा अर्शा 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 जी जी अर्शा ख़ास केली कराची खां जी जी कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो माशाल्लाह असां बि फिट फाट आहियूं ऐं तव्हांजी वॾी फैन आहियां मां कंहिंजी तव्हांजी वॾी फैन आहियां थैंक यू माशाल्लाह तव्हां असांजो शो ॾिसंदा आहियो जी रोज़ ॾिसंदा आहियूं रोज़ ॾिसंदा आहियो तव्हां पोइ तव्हां कॉल अॼु कई आहे न मूं कॉल पहिरीं बि कया हुई पर लॻी न हुई अच्छा लॻी कोन हुई माशाल्लाह थैंक यू जी। सो मच तव्हां असांजे शो खे ॾिसंदा आहियो लाइक कंदा आहियो ऐं कॉल बि कंदा कयो जी। ऐं अॼु असां सां गॾु मौजूदु आहे असांजी गेस्ट फरहाल आशारी सो तव्हांजी कॉल जेका शामिल असां कई आहे उहा आहे शौकिया सिंगर सेगमेंट में सो हिन वक़्तु जी, जी। 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि 3 आहे तव्हांजी अर्शा सो तव्हां छा था ॿुधायो मां तव्हांखे शाह लतीफ़ साईं जी शाइरी ॿुधाईंदमि वाह वाह गाने में ॿुधायां हा गाने में जी जी गाने जी जी कजाड़े कोट में लिखी कयस लोह आऊं बंदियाणी बंद में मुंहिंजा मार बुराया पोए हे फितनी खे होए वतन जिनी विसारियो हो लतीफ तरचन शाल हो परचन
पहाड़ ढोला मारो मुसा परछन शाल पहाड़ परछन शाल पहाड़ ढोला मारो मुसा परछन शाल पहाड़ हो परछन शाल हो परछन शाल पहाड़ ढोला मारो मुसा परछन शाल पहाड़ मारू मूंसां परचन शाल पवार। ॾाढो ज़बरदस्त अर्शा, बहितरीन ऐं थैंक यू थैंक गुड। यू वधीक अॼु जज आहे असांजी फरहा लाशारी, ख़बर पवंदी फरहा कीअं हुयो हुननि जो आवाज़? तमामु ख़ूबसूरत माशाल्लाह, इन्हनि जेकी शाइरी पढ़ी आहे ॻाई आहे तमामु ख़ूबसूरत। तमामु ख़ूबसूरत, हाँ, ज़बरदस्त, ठीकु आहे। पर अॼु तव्हांजी जजमेंट जी बि मुक़ाबिलो ख़बर जेको आहे न हाणे पवंदी, सख़्त थी वियो अॼु आहे। फरहा जी जजमेंट जी बि ख़बर पवंदी, हाँ, छो त बिल्कुलु। फरहा पाण थोरो तव्हां साथ ॾींदो। मां त नथो ॾेई सघां, छो त अॼु जज तव्हां पाण आहियो, तव्हांजे मथां आहे त बिल्कुलु। तव्हां कीअं था फ़ैसिलो कयो। सो तव्हांजो हस्बैंड तव्हांखे काफ़ी सपोर्ट कयो, सपोर्टिव हस्बैंड आहे तव्हांजो, तव्हां जंहिंजे करे तव्हांखे काफ़ी आसानी पेश ईंदियूं आहिनि। सभ खां वधीक जेको ॾुखियो राग तव्हांखे लॻंदो हुजे, रागनि जी ख़बर आहे? हाँ बिल्कुलु, रागनि जी ख़बर कहिड़ो आहे। ॾुखियो राग कहिड़ो लॻंदो आहे तव्हांखे? असल में राग त सभई ॾुखिया आहिनि अगरि तव्हां सिखिया न आहे तव्हांखे त। वेरी गुड। ठीकु आहे न, सिखिया अगरि तव्हांखे आहे त पोइ राग तव्हांखे आसान थी वेंदा आहिनि। माशाअल्लाह। तो हाणे मां बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, समंड आहे, मां पहिरीं बि चयो तव्हांखे त राग में जॾहिं तव्हां वेंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो राग थोरी आहे, काफ़ी राग सभ आहिनि। खां फेवरेट ऐं जेको तव्हांजो पॉपुलर सॉन्ग कहिड़ो आहे? अच्छा, सभिनीनि खां फेवरेट मुंहिंजो सॉन्ग जेको आहे पंहिंजो, मां हिकिड़ा मुंहिंजा मुर्शिद आहिनि उन्हनि जो मूं कलाम ॻायो हो, पढ़ियो हो, सो उहो मुंहिंजो तमामु घणो माण्हुनि पसंदि उनजी कयो। कंपोज़िशन कंहिंजी आहे? कंपोज़िशन वग़ैरह थोरी मुंहिंजी आहे ऐं अच्छा, तव्हां पाण बि हाँ compose थोरी कंदा थोरी घणी, माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो माण्हू जॾहिं हिन फील्ड में ईंदो आहे इंस्पायर फरहा लाशारी कंहिं मां आहे? जी इंस्पायरेशन केरु आहे? इंस्पायरेशन सिंगिंग जे हवाले सां Singing, पुछो था? singing। मैडम आबदा परवीन। मैडम तव्हां आबदा ख़बर- हाँ परवीन। बिल्कुलु। मैडम आबदा परवीन जो कहिड़ो गानो तव्हांखे ॻाइण में मज़ो ईंदो आहे? हू त उन्हनि जो त काफ़ी कलाम आहिनि, काफ़ी उन्हनि जा पर आहिनि। वरी बि कहिड़ो ॻाईंदा आहियो तव्हां हुनजो कलाम? मां हुननि जो हिकिड़ो त हिन जनम हुन जनम। वचन थो कयां, हा, इहो मां हुननि जिथे जो- बि हुजां सिंध सिंध तुंहिंजो हुजां। तुंहिंजो थियां। तव्हां सां गुफ़्तगू जारी आहे। जी। मुंहिंजो डायरेक्टर चए थो त कॉल कॉल कॉल, सो मां पहिरियों त कॉल वठां। अस्सलाम वालेकुम। ठीक है जी, ठीक है केरु पिया ॻाल्हाइनि? गुलजान शेख गुलजान शेख शिकारपुर खां। गुलजान शेख जी। फ्रॉम शिकारपुर। कीअं आहियो शिकारपुर जा गुलजान शेख साहब? ढक बाज़ार वेंदा आहियो? ढक बाज़ार, ढक बाज़ार वेंदा आहियो? जी शिकारपुर जी, में ढक बाज़ार आहे न? हा, मां ढक बाज़ार हिकिड़ो दफ़ो वियो, मूंखे एॾो मूंखे सुठो लॻो। मां चयो मूंखे एतिरी ख़बर कोन हुई त ढक बाज़ार एॾी ख़ूबसूरत थी सघे थी शिकारपुर जी, ऐं एॾी वॾी बाज़ार, ज़बरदस्त यार। जी सो सर। छा था ॿुधायो तव्हां अॼु? गानो ॿुधाइनि था। छा था सम्झो, ॿुधाए वेंदो? जी ॿुधायो। मूंखे नथो लॻे त तव्हां ॿुधाए सघंदव। गुलजान शेख गानो ॿुधायो। ॾिठो ड्रॉप थी वई कॉल। शक हुयो त न ॿुधाए सघंदो गुलजान शेख, हिन जे करे तव्हां नजुमी त न आहियो? हा, गुलजान शेख। सो टाइम उन तरफ़ बि अचे पियो जो असां पंहिंजे उन अनाउंसमेंट जी तरफ़ अचूं त हिननि मां कंहिं बेस्ट ॻायो, ऐं फरहा बि असां सां गॾु मौजूदु आहे। असां फरहा खे त ॿुधो ई न आहे अञा फरहा खे बि ॿुधणो आहे, पर पहिरियां मां त चवां त जजमेंट कयूं, पहिरियां जजमेंट कयूं त केरु आहे अॼु जो बेस्ट सिंगर, जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में टोटल 3 माण्हू ॻायो आहे, महबूब अली ज़रदारी, तालिब हुसैन ऐं अर्शा ख़ास खेली। हाणे मुक़ाबिलो जेको थिए थो उहो अर्शा ख़ास खेली ऐं तालिब हुसैन। ख़बर पवंदी, तव्हां ॿुधाईंदव त हिननि में अर्शा वधीक बेस्ट आहे? मां त चवंदमि त टिन्हिनि सुठो ॻायो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, पंहिंजे माशाअल्लाह। सियासी बयान खां अलावा हाणे कम टू द पॉइंट अचूं। पर हाणे जेको आहे तालिब हुसैन में तमामु सुठो माना निभायो पंहिंजे कलाम खे, ऐं जेको आहे अर्शा ख़ास खेली मुंहिंजे ख़्याल सां विनर आहे। अर्शा ख़ास खेली विनर आहे मुंहिंजे ख़्याल सां। तव्हां बाक़ी वधीक ॾिसो त उन्हनि जज फ़ैसिलो नो आहे, विनर आहे अर्शा ख़ास खेली। तालिब हुसैन ऐं अर्शा ख़ास। हिकिड़ो सवाल पुछां? मां चवां थी त तालिब हिकिड़ो हुसैन सवाल खे ॾेई पुछां? छॾियो। जी औरत जे पासे वेही त न वियो।
साइड ते न वरिती तव्हां औरत जी? न न ईअं कोन्हे। पक? हा मूंखे तालिब हुसैन जो बि वणियो गानो। बिल्कुलु तालिब हुसैन जो बि ॾाढो सुठो कलाम ॾाढो हुयो सुठो कलाम ऐं अर्शा ख़ासि करे नो हा, डाउट उन्हनि बि बिल्कुलु। बहितरीन कोशिशि सुठो, कई सुठो। बहितरीन कलाम ॿुधायो। सो मुबारक हुजे अर्शा तव्हांखे, तव्हां विन कयो आहे हीउ सेगमेंट। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ मोटी था अचूं। असां सां गॾु फरहाल आशादी मौजूदु आहे, हिननि खे बि ॿुधणो आहे, काॾे बि वञिजो असांखे जॉइन कजो। धरती जो जमालो वाह 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 जमालो। जमालो। वेलकम बैक। धरती जो जमालो वाह वाह जमालो में मां सभिनी खे भलीकार चवंदुसि ऐं उतां ई स्टार्ट कंदासीं जितां असां रोज़ कंदा आहियूं। पर अॼु थोरो डिफरेंट इहो आहे त अॼु असां सां गॾु महिमान मौजूदु आहे। कॾहिं महिमान हूंदा आहिनि कॾहिं न हूंदा आहिनि, पर अॼु मौजूदु आहे त इन जे करे थोरो महिमान सां डिस्कस बि थींदी ऐं असां फरहाल आशारी जो गानो बि ॿुधंदासीं। सो फरहा अॼु सभ खां पहिरियां मां चाहींदुसि त हिकिड़ो गानो ॿुधूं ऐं गाने खां पोइ वरी तव्हां सां थोरी डिस्कस करणी आहे। ठीकु आहे, ओके। मां तव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो कलाम आहे। शाह साहब जो असांखे कलाम तव्हां ॿुधायो। बिल्कुलु जी। आऊं को जाना पंध के छजो, आऊं को जाना पंध के छजो, आऊं को जाना पंध के छजो। हो मो निमाणीअ खे नींदाड़े ढोला निमाणीअ खे नींदा, आऊं को जाना पंध के छजो, आऊं को जाना पंध के छजो। चढ़ी जबल चोट ते, चढ़ी जबल हाँ हाँ हाँ, चढ़ी जबल चोट ते हो घसी व्याथम गोडाड़े गोडा घसी व्याथम गोडा, आऊं को जाना पंध के छजो, आऊं को जाना पंध के छजो। वाह, आऊं कुजाणा पंध के छजो। उस्ताद गानो ॿुधो असांखे बि, उस्तादी ॾियो असांखे बि। तव्हां असांखां ईअं न कयो, तव्हां सुठो ॻायो, माशाल्लाह। अच्छा, थोरो कुझु सवाल बि तव्हां खां मां चयो पुछंदा हलूं। सियासी सवाल त कोन हूंदा? सियासी सवाल त न, तव्हां जवाब बि सियासी था ॾियो कॾहिं कॾहिं। आबदा परवीन खां अलावा ॿियो केरु आहे जेको सुठो ॻाए थो? असल में सभु सुठा ॻाईंदा आहिनि, जेका बि असांजा सिंध जा आर्टिस्ट आहिनि, छो त असांजे सिंध में तमामु घणो हुनर आहे। हर आर्टिस्ट सुठो ॻाईंदो आहे। महबूब अली ज़रदारी जंहिं पहिरीं पहिरीं कॉल कई उहो बि सुठो ॻाईंदो आहे। उन्हनि सुठो ॻायो। ॾिसो, जंहिंखे जंहिंमें जेतिरो आहे दम उहो ओतिरो ॻाईंदो, ठीकु आहे। बाक़ी तालिब हुसैन ॾाढो सुठो ॻायो ऐं असांजी अदी अरीशा तव्हांखे विन करे वयूं आहिनि। सो तव्हां चयो था लेडीज़ आहिनि करे तव्हां उन्हनि खे मां चयो त इहो पुछो त इंसान आहे न त औरत जो साथ ॾींदी आहे। न न ईअं कोन्हे। हा ईअं वाक़ई अर्शा ख़ासि करे सुठो बि ॻायो। हा, तालिब हुसैन बि घटि। तालिब हुसैन जेको आहे सुरनि में ॾाढो पका हुया। हा न। हा पका हुया। ठीकु आहे। कॾहिं कॾहिं असांखां धांधली थी वेंदी आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम। छा हाल आहे हैदर भाउ? भाउ ख़ैर लॻो पियो, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? ख़ैर शुक्र आहे मालिक जो। तव्हां भाउ ख़ुशि आहियो? हा हा फर्स्ट क्लास लॻा पिया आहियूं, असां बि ठीकु आहियूं। मूंखे हिन वक़्तु असां सां गॾु फरहाल आशारी मौजूदु आहे। जी जी। तव्हां कलाम ॿुधो हूंदो जेकॾहिं तव्हां प्रोग्राम कंटिन्यू ॾिसो पिया त। जी जी, असांखे ॾाढो मज़ो ॾिनई। जी जी दा। बिल्कुलु बिल्कुलु। छा कुझु पुछणु चाहींदो? कुझु पुछणु चाहींदो? गानो मां जो कुझु पुछणु चाहींदो असांजे महिमान सां? गानो ॿुधाईंदो मां। गानो न ॿुधाईंदासीं। हिन वक़्तु असांजो सेगमेंट आहे अल्फाबेट। हीउ ॾिसो, तव्हांखे नज़र अचे पियो बोर्ड, उन बोर्ड ते तव्हांखे कुझु अखर नज़र ईंदा। हिननि मां हिकिड़ो अखर मां तव्हांखे ॾींदुसि, तव्हांखे 20 सेकेंड्स में नाला खणणा पवंदा। ठीकु आहे? जी जी। प्रोग्राम ॾिसंदड़ आहियो? जी जी। अखर आहे तव्हांजे लाइ पे पग। पे पग? जी, पे पग तव्हांजो अखर आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां टाइम स्टार्ट थिए थो। 1 2 3 स्टार्ट। जी जी। सम्झायोसि न उन्हनि खे, सम्झायो। मां ई पियो चवां
भाउ ही जेको पे पग अखर आहे न, पे सां जेतिरा बि अल्फाबेट अचनि था, जेतिरा बि लफ़्ज़ अचनि था, असल में मां पखो, परी, तव्हां खां पुछुमि त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, सेगमेंट तव्हांखे ख़बर आहे, तव्हां चयो हा, तॾहिं मां तव्हांखे वधीक डिटेल न ॿुधाई। पे पग सां तव्हांखे नाला खणणा आहिनि। जी भाउ, हिकिड़ो कलाम ॿुधायां थो। जी ठीकु आहे, ॿुधायो कलाम ॿुधायो। लाइन ड्रॉप थी वई। अच्छा, फराह सां था स्टार्ट कयूं खेॾूं। फराह, तव्हांजो अखर आहे अलफ़, ठीकु आहे। अलफ़ सां तव्हांखे 20 सेकंड्स में नाला खणणा आहिनि। 20 सेकंड में या 20 कलाक में? 20 सेकंड्स में ऐं तव्हांखे नाला खणणा। तव्हांजी स्पीड, तव्हांजी ज़हनी ख़बर पवंदी त तव्हां केतिरा स्ट्रॉन्ग आहियो, केतिरा तव्हां ज़हीन आहियो, केतिरा तव्हां तेज़ आहियो, ख़बर पवंदी। हाणे 1 2 3 गो। अलिफ खां अल्लाह, हिकु, आलिया, अर्तज़ा, 2 अर्तज़ा, आसिफ, 3 अलीज़ा, वो तो इंसान है, आरिफ, वो इंसान है। कुछ तां भी हेल्प करायो ना, कुछ तां भी आओ गेस्ट आया ज़ारी ॻाल्हि, थोरो तां भी हेल्प करायो ना, ये थोड़ी आहे। न त पोइ गेस्ट खां कम ई नथा करायूं, तव्हां वेठा हुजो, तव्हांजे पर मां ई थो पढ़ां। इहो त वधीक सुठो आहे। 3, फरहा सिर्फ़ 3 काउंट करे सघी आहे। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? मां अफरोज थी ॻाल्हायां। अफरोज, अदी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, असां बि ठीकु आहियूं। तव्हां ॿुधायो, हिन वक़्तु तव्हां असांजो यकीनन प्रोग्राम ॾिठो हूंदो ऐं फरहा लाशरी सां गॾु शो में मौजूदु आहे, ऐं स्पेशली जंहिं सेगमेंट में तव्हां एक्सपर्ट आहियो, उहो ई सेगमेंट आहे जंहिंमें तव्हां कॉल कई आहे। सो तव्हांजो जेको पहिरियों अखर हूंदो उहो आहे दाल दर। अफरोज जे लाइ अखर आहे दाल दर। ऐं हाणे मां चवंदुमि फराह, तव्हां ॾिसजो त अफरोज कीअं खेॾे थी ही सेगमेंट, जो तव्हां सिर्फ़ु 3 काउंट करे सघिया 20 सेकंड्स में। हाणे अफरोज जी ख़बर पवंदी त दाल दर अखर आहे। टाइम स्टार्ट थिए थो। 1 2 3 स्टार्ट। दीबा दीनार दिल दिलबर दिलबर दाखला दरूब दाऊद दरिया दीनार दुआ दरी दीदार दानिश दामन दाऊद डॉक्टर दिमाग दातू दरखत दुबई दिल अफरोज दही दिमाग दाल दानो दिल लगी दिलपस दिलचस्प दिल दीनार दरहम दानिशा दापो दारा दरार दलनाज दामर दीदा दीन दुनिया दर्दक दबू दलकेश। ओ टाइम अप। ओ माय गॉड, ये छोकरी एडी तेज आ, ये एडी तेज आ। पहिरियां बि हिन जो ई रिकॉर्ड हुयो 52 ऐं पंहिंजो रिकॉर्ड पाण ई तोड़ियो अथई 59 माशाल्लाह 59। पोइ तव्हां मुंहिंजो टे हटाए छॾियो न मशीन केरा, तव्हां ई टे हटाए छॾियो। ओ माय गॉड अदी अफरोज, तव्हां त रिकॉर्ड ई पंहिंजा पाण तोड़े छॾिया। 53 हुयो रिकॉर्ड, उहो बि इन्हनि जो ई हुयो। पहिरियां 50 हुयो, 50 जो रिकॉर्ड हिननि तोड़ियो। 53 अॼु 59। ॻणप अञा बि मां ॻणण में थोरी घटिताई पकई हूंदी, तव्हां अञा मथे आहियो, ॾाढो ज़बरदस्त। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां अलफ़ ते रुगो तव्हां छा पिया कयो? मां तव्हांखे चयो त तव्हां ख़बर आहे कीअं पिया खेॾो? इहो सेगमेंट मूंखे सही नथो लॻे। फरहा लाशारी ख़बर अथव कीअं पई खेॾे? फरहा खे चयमि अलफ़ आहे तव्हांजो, फरहा बि चए 1 2 3 स्टार्ट कयो। फरहा चए अलफ़ सां त अल्लाह आहे। और हाणे 20 सेकंड्स में नाला पई खणनि। असांजा कम कोन। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? उमरजान शेख शिकारपुर खां। वरी बि गुलजान शेख अॻोड़े कटे वियो। उमरजान शेख। उमरजान शेख। टीवी जो वॉल्यूम टीवी खां परे थियो। जी जी। उमरजान शेख। लाइन हीअ ड्रॉप थी वई ऐं एॾो शोर हो, एॾी डिस्टर्बेंस हुई। सो टॉप स्कोर आहे 59 हिन वक़्तु। ओ माय गॉड, मूंखे नथो लॻे त हिन सदी में इहो अफरोज जो रिकॉर्ड कोई तोड़ींदो, पाण ई तोड़े सघे थी। पर सो ॾाढो ज़बरदस्त ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं अवां कॉल करे सघो था। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। केरु कहिड़े शहर खां? भाउ नालो ॿुधायो पंहिंजो। डॉक्टर इम्तियाज़। डॉक्टर इम्तियाज़ डोकरी खां। डोकरी खां डॉक्टर इम्तियाज़। साईं अवांखे त सेगमेंट जी यकीनन ख़बर हूंदी या ॿुधाइणो पवंदो?
जी जी ख़बर आहे। ख़बर आहे न, ठीकु आहे। नून अखर आहे अवां जो भाउ। टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो हाणे। 1 2 3 स्टार्ट। नूनारी, नवाज, नफीस, नाजुल, चार, नईम, नादर, छह, नसीम, छह, नफीसा, सत, नोमान, अठ, नाहिद, नव, ॾह नथी था। डॉक्टर इम्तियाज़ वकील खे असांजी कॉल कई, उन 10 न थिया, यानी कि 9 तव्हांजो स्कोर आहे। ऐं हिन वक़्तु टॉप स्कोर आहे 59। अफरोज़ जो स्कोर आहे 59। 59 स्कोर आहे टॉप। ऐं डॉक्टर इम्तियाज़ 9 कयो आहे। ऐं हिकिड़ो असां जो महिमान हुयो उन ॾाढी कोशिशि कई पर सिर्फ़ु 3। लाइन ते सुन के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर भाई छा हाल आहे? भाउ ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहे तबियत सही आहे। नूर अहमद पियो ॻाल्हायां कराची खां। सॉरी भाउ, नालो ॿुधे हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधायो। मां एॾो इंतज़ारु कयो आहे, तव्हां माना जेको आहे सो हफ़्तो थी वियो आहे, मां तव्हांजो वेट करे करे थकिजी पियो आहियां। बस हिकिड़ी कॉल लॻी आहे, मां पाण खे पाण थो दुआऊं ॾियां त कॉल लॻी वई आहे मुंहिंजी। अरे भाउ, छो मुंहिंजे भाउ जी कॉल। नालो थोरो रिपीट कजो हिकिड़ो दफ़ो। नूर अहमद फ्रॉम नूर कराची। अहमद। भाउ नूर अहमद, अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे का। तव्हां कॉल शायदि थोरो टाइम, मतिलबु थोरो टाइम अॼु कॉल न लॻी आहे त हैदर भाउ यकीन कयो मां रोई पवां। अरे ईअं न कयो नूर अहमद भाउ, असां जा तव्हां प्यारा कॉलर आहियो यार। तव्हां जेकॾहिं रोईंदो त पोइ मां बि रोई ॾींदुमि। न अलाह कंदो, तव्हांखे रोअण कोन ॾींदासीं न, हा, असां तव्हांजे साम्हूं दानत कंदासीं, तव्हां पाण ई ईअं बहितरीन भाउ, बहितरीन भाउ। भाउ नूर अहमद हिन वक़्तु आदिफ़ कॉल कुझु लॻी आहे। हा बिल्कुलु ठीकु आहियूं। ऐं शी अवां जो अखर आहे। मूंखे इहो कुझु न ईंदो आहे। मां चाहे ॿियनि वांगुरु दाड़ न हणंदुमि, यकीन न थींदुसि। हैदर भाउ माज़रत पियो घुरां। अच्छा। हा बसि इहो तव्हां सां मूंखे ॻाल्हाइणो हुयो। इलाही टाइम खां पोइ जेको आहे सो मुंहिंजी कॉल लॻी आहे। पोइ वरी मूं सोचियो त जेको आहे सो कॉल हणंदो पहिरां। मां चयो अॼु मूंखे कॉल हणणी आहे। बाबा हीअ असांजो कॉलर नूर अहमद भाउ असांजे प्यार में, असांजे मोहबत में, असांजे इश्क में मूंसां ॻाल्हाए पियो। थैंक यू सो मच भाउ, तव्हांजी इहा महिरबानी आहे। बालफाज़ कुझु ॿुधाइणा आहिनि हैदर भाउ जी ॿुधायो। वेठी नित निहारियां राणा तुंहिंजी मोटाए मागन ते अला होशला पानी दे अला रोडा तो दरसा ओ न तराणा घणा हिन राज में। थैंक यू भाउ, थैंक यू बहितरीन। नूर अहमद भाउ असांखे असांजे सेगमेंट में गानो ॿुधायो, यानी कि जेको गाननि जो सेगमेंट न हुयो, पर ही कॉल हुननि स्पेशली ॾाढी दिलि सां ऐं महिनत सां कई। काफ़ी टाइम खां हू ट्राई कनि पिया, हफ़्ते खां पोइ कॉल लॻी। थैंक यू सो मच भाउ, तव्हां असांजे शो खे लाइक कंदा। लाइन ते सुन था केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ। अदा मक़सूद बलोच तो ॻाल्हायां, लसवेला बलोचिस्तान खां। अनवर मक़सूद बलोच साईं। मक़सूद बलोच साईं, कीअं आहियो? अल्लाह जो करम साईं, तव्हां कीअं आहियो? असां बि साईं ठीकु आहियूं, तव्हां ॿुधायो? जी अल्लाह जा एहसान लख लख साईं। साईं ही सेगमेंट जेको हिन वक़्तु असां खेॾूं था, जी तव्हां आहियो हिन में विलिंग? सही आहे, विलिंग आया। मुंहिंजो पहिरीं बार इनाम अञा मूंखे न मिलियो, अञा तक़रीबन 2-3 महीना थी चुका आहिनि। हाय साईं, ही तव्हांखे कल्ह बि मूं चयो आहे त हिन वक़्तु असां हिन हफ़्ते सभिनि जा इहे जेके बि हूंदा आहिनि 2-3 महीननि जा, असां अॻे दफ़े बि ईअं ई कयोसीं, 2 महीननि जा सभिनि ॾे मोकिलियासीं। ऐं हाणे बि तव्हांखे हिन हफ़्ते सभिनि खां पहुचंदा। छो त कल्ह जेकॾहिं तव्हां प्रोग्राम असां ॾिठो हूंदो, उन में मां बाक़ाइदा सॼी डिटेल ॾिनी आहे। सो हिन वक़्तु ही अखर आहे तव्हांजो जी साईं। चे चंड। जी साईं। चे चंड अवां जो अखर आहे। जी ऐं हींअर टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो। 1 2 3 स्टार्ट। जी साईं। चंड, चांद, चापरो, चाइना, चांहि, छुरी, 5 चप्पल, 6 चावल, 7
चाइना, अच्छा 7 चोटी, चाऊ, चाऊ, 9 छितर, टाइम आउट। हिकिड़ो नालो तव्हां 2 दफ़ा खयो, चाइना 10 तव्हांजो टोटल स्कोर थियो भाउ जो। सो हिन वक़्तु टाइम थियो आहे अनाउंसमेंट जो, यानी कि असां अनाउंस कंदासीं उहो नालो जेको विनर आहे। अव्हांखे त ख़बर आहे, पर असां सां गॾु असांजी महिमान मौजूदु हुई फराह। हिन वक़्तु टाइम असांजो हुन ब्रेक जी तरफ़ बि अचे पियो, सो अनाउंस बि कंदासीं। पर मां कुझु फराह खां बि पुछणु चाहींदुसि, उस्ताद केरु आहे हिन फील्ड में? अखर अखर जो उस्ताद आहे, तव्हांखे ख़बर आहे। अखर अखर जो उस्ताद आहे। फैमिली मेंबर्स टोटल उहे मुंहिंजो उस्ताद, मां फैमिली मेंबर्स में इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मदर आहिनि मुंहिंजी ऐं सिस्टर्स आहिनि, पर घर में मां, मुंहिंजो हस्बैंड आहे, मां मुंहिंजी साईं मज़हर हुसैन मुंहिंजो उस्ताद आहे। ऐं जेको आहे हिकिड़ो ॿियो हींअर मूं उस्ताद कयो आहे अदी सनम मारवी जो जेका बाबा आहिनि, अच्छा ख़ान मोहम्मद, उहो मुंहिंजा हाणे उन्हनि खां सिखिया बि वठां। उन्हनि खां तमामु ज़बरदस्त। थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो, पंहिंजो क़ीमती टाइम हुयो तव्हांजो, तव्हां असांखे ॾिनो ऐं बिल्कुलु असांजे नाज़रीन सां तव्हां मुखातिब थियो, जजमेंट कई तव्हां। थैंक यू सो मच। कॾहिं कॾहिं वर्ड्स न हूंदा आहिनि कंहिंजो शुक्रिया अदा करण लाइ, सो साॻी कैफ़ियत मां गुज़रूं पिया। थैंक यू सो मच। हिन वक़्तु असांजे हिन सेगमेंट जी जेका विनर आहे उनजो नालो आहे अफरोज़। ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾी रहिजो, धरती जो जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक। हली करे आया अवां सभई, अवां असांजा नाज़रीन। ऐं हिन वक़्तु शेरो शायरी सेगमेंट में असां दाख़िल थी चुका आहियूं, यानी कि तव्हां असांखे कॉल करे पंहिंजी पसंदि जी शायरी ॿुधाए सघो था ऐं कुझु पंहिंजी पसंदि जी न त पंहिंजी शायरी बि ॿुधाए सघो था। जीअं असांखे काफ़ी कुझु कॉलर्स पंहिंजी शायरी ॿुधाईंदा आहिनि, सो तव्हां बि पंहिंजी शायरी ॿुधाए सघो था ऐं जे न आहे त तव्हां कंहिं सुठे शाइर जी शायरी ॿुधाए सघो था। काउंट थींदो आहे अव्हांजो वे ऑफ टॉक, अंदाज़े बयां कहिड़ो ख़ूबसूरत जंहिंजो हूंदो आहे, सो उहो असांजो विनर हूंदो आहे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद। सदा मौजूद, सदा मौजूद साईं। मीर शेख शहर नसीराबाद का मुंहिंजा मीर शेख साहब कीअं आहियो सर? अल्लाह जी महिरबानी, तव्हां महबूब जी दुआ, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहे? वॾी महिरबानी भाउ जी, वॾी महिरबानी। नसीराबाद खां असांजे महबूब साईं मीर शेख साहब जेके असांखे ॾाढो माशाअल्लाह पसंदि बि आहिनि तव्हांजी शाइरी, तव्हांजो ॻाइणु ऐं तव्हांजी गुफ़्तगू। सो भाउ हिन वक़्तु पहिरियां कॉलर आयो असांजे शेरो शायरी सेगमेंट जा, चाहींदुसि त मीर शेख साहब अव्हांखे बाक़ाइदे ॿुधूं बि। हा हा बिल्कुलु, जेको नाल ऐं महिनत कोशिशि कंदा आहियूं पंहिंजी जी, त जेकॾहिं मथे उभिरिजे त बहितर आहे। ऐं शाइरी शाइरनि जी असांजी जेका सिंध आहे न, सूफ़ियुनि जी धरती आहे, वाह वाह। ख़ासि करे मां उन्हनि सूफ़ियुनि खे फॉलो कंदो आहियां। जेको गैर खे समाए, जेको गैर खे समाए सो कमाल कीअं कमायां, छॾे हाल हक़ीक़त जी वरी ॻाल्हि कीअं कमायां, मूं गुज़ारी सभु उमिरि पंहिंजो पाण नित कोहाए, कोहाए कोहे ॿियनि खे सो कमाल कीअं कमायां, वाह। पीड़े खून बशर जो, पीड़े खून हर बशर जो, मां कतरो कतरो मेड़ियां, कम अचे पोयनि खे पोइ अहिड़ो मां माल कीअं कमायां, जेको ॾिसे निहारे मूडे एजाज़ उन्हीअ साम्हूं, मां जलाल कीअं कमायां। वाह। ॿियो असांजी शायरियूं त करबला जे पिण में खेमा खोड़ियाऊं, मुर्शिद लतीफ़ जो आहे। जी साईं। करबला जे पिण में खेमा खोड़ियाऊं, जहिड़ो चीज़ साम्हूं जुंबी जोड़ियाऊं, मुंहुं न मोड़ियाऊं तरार जो, अखियुनि में थी वियो अरे छपर ढकियां, ॾिसे न तोखे ॾियो आऊं न पसां की ॿियो। वाह जी मुंहिंजा महबूब साईं। माशाअल्लाह मीर शेख साहब, तमामु बहितरीन, ख़ूबसूरत तव्हांजी सिलेक्शन, चॉइस, नो डाउट।
ऐं ईअं ई रोज़ वांगुरु तव्हां हर दफ़े मतिलबु खज़ानो आहे तव्हां वटि खुटंदो न ऐं अलाह कंदो खुटंदो बि न। सो मीर शेख साहिबु असांखे नसीराबाद खां कॉल कई ऐं पहिरां असांजा कॉलर हुया जंहिं ॾाढी ज़बरदस्त शाइरी असांखे ॿुधाई। ईअं ई अव्हां बि असांखे कॉल करे सघो था, बाक़ाइदे तव्हां पंहिंजी शाइरी ॿुधाए सघो था। शेरो शाइरी सेगमेंट में अव्हां शाइरी ॿुधाए सघो था। हेलो, तू जेड़ियुनि में तारनि में कमर, महफ़िल में आनेरनि जी नज़र, गुलशन में गुलनि जो अक्स खिलण, की झरते हवा जो रक्स टिलण, ख़ामोश मथा बेताब अंदर, बेहोश अखियूं बाहोश नज़र, बोली त शहद मुश्की त शकर, चुपचाप त पवन तन मन में चकर, विसरी भी नथी मोहब्बत जो कसम, मोटी भी नथी किस्मत जो कसम, जज्बाते कशिश शिद्दत जो कसम, हुन महताबी सूरत जो कसम, सीमा बे फितरत जो कसम, विसरी भी नथी मोहब्बत जो कसम, मोटी भी नथी किस्मत जो कसम। हा किस्मत जंहिंजो अंग अटल, घर घाट ऐं नाम मुर्क अजल, तन तुंहिंजे में सुहिणीअ जी चमक, ससुईअ जी भड़क, मूमल जी महक, सोरठ जी साक, तूं दूर तकी तारो उभरे, नजदीक अची सूरज चमके, विसरी भी नथी मोहब्बत जो कसम, मोटी भी नथी किस्मत जो कसम। थैंक यू सो मच। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम। हैदराबाद जिलो सांगड़ इमरान खान भुट्टो। केॾो प्यारो अंदाज़ अथई मुंहिंजा भाउ, उथंदे ई ज़िले खां स्टार्ट कयो आहे। हीअ आहे ॾिसो केॾो ख़ूबसूरत मुंहिंजे भाउ जो यूनिक स्टाइल हुयो तव्हांजो, थोरो मुनफरिद। ज़िलो सांगड़? जी, जिलो सांगड़ इमरान भुट्टो। इमरान भुट्टो। इमरान भुट्टो भाउ कहिड़ी शाइरी था ॿुधायो अॼु? कंहिंजी शाइरी ॿुधाईंदो? साईं असां तव्हां लाइ करे शाइरी था ॿुधायूं, शाइर न आहियूं। अच्छा, ईअं कॉल कई आहे? हा साईं, तव्हांजे नाले। हा ॿुधायो। हा साईं, हिकिड़ो दिलो चेल ते बि चोटी ते थी चाढ़े, हैदर खान आए शो में, हाणे इमरान भुट्टे खे पाणी केरु पीआरे। शीशी पड़ी शराब की तो मैं पत्थर से तोड़ दूं, हैदर भाई तेरी याद आए तो खुदा की कसम में खाना पीना छोड़ दूं। वजन की परवाह नहीं, डॉलर की तलाश है, मैं कैसी ड्राइविंग कर रहा हूँ, गलत ड्राइविंग करने की सूरत में इस नंबर पे कॉल करें। सही आहे? थैंक यू, थैंक यू। इमरान भुट्टो ज़िला सांगड़ में असांखे कॉल कई, जंहिं पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो महबूबाना अंदाज़ असांजे साम्हूं शो कयो जो असांखे मज़ो आयो ऐं ॾाढो सुठो लॻो। अहिड़ा असांजा कॉलर जेके आहिनि कॾहिं कॾहिं ज़रूरी आहिनि, छो त इहे माहौल खे चेंज करे छॾींदा आहिनि। ज़िले सांगड़ खां इमरान भुट्टो सां कॉल कई ऐं उन्हनि असांखे शाइरी ॿुधाई। सो वेट आहे अव्हांजी कॉल जो। अव्हां बाक़ाइदे पंहिंजी शाइरी ॿुधाए सघो था। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां बहितरीन शाइरी पढ़ंदड़ आहियो या ख़ूबसूरत अंदाज़ अव्हांजो आहे त यू कैन डू सो। असां वेट में आहियूं त असांखे अॼु केरु असांखे कॉल कंदो ऐं कहिड़े शहर खां कॉल ईंदी। मीर शेख साहिबु नसीराबाद असांखे कॉल कई, इमरान भुट्टो असांखे ज़िले सांगड़ में कॉल कई ऐं हिन वक़्तु लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। जी अदी। असां सिकप खां था ॻाल्हायूं, फरियाल सूमरो। फरियाल सूमरो। अदी फरियाल कीअं आहियो? होशियार, ॿियो सभु ख़ैर? फर्स्ट क्लास। फरियाल सूमरो असांखे कॉल कई आहे। शेरो शाइरी सेगमेंट आहे। यकीनन अव्हां प्रोग्राम जेकॾहिं ॾिसो पिया, ॾिठो हूंदो त तव्हां जिनखे कॉल्स असांखे आयूं आहिनि उनजी शाइरी बि तव्हां ॿुधी हूंदी। त अदी फरियाल असांखे छा थी ॿुधाए? सजदे से ना उठे जब ऐसी कोई नमाज दे, मुझे इश्क दे अपनी ज़ात का उसको से नवाज़े। बेहतरीन। ॿियो बि कोई आहे शेर?
नाथ हिकिड़ो मिसरो ॿुधण था चाहियूं। छा था ॿुधायो? नाथ नाथ जी ॿुधायो। अक्टूबर से एक ही दुल्हे के मदीना अक्टूबर से एक ही दुल्हे। जी जज़ाकल्ला, थैंक यू अदी, अवां कॉल कई ऐं तव्हां पंहिंजी शाइरी बि ॿुधाई ऐं असांखे हिकिड़ो नात बि ॿुधायो, बहितरीन। सो हिन वक़्तु असांखे 3 कॉल्स असांजी शामिल थी चुकियूं आहिनि। मीर शेख साहब, इमरान भुट्टो ऐं फरियाल सूमरो असांखे कॉल कई आहे। सो अञा मुक़ाबिलो जेको आहे उहो थोरो नरम आहे, यानी कि सख़्तु न आहे। हेल्दी कॉम्पिटिशन जेको असां कंदा आहियूं, जेको असांजो थींदो आहे, उहो अॼु थोरो न थियो आहे। ठीकु आहे। सो लाइन ते सूदा केरा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हलो हलो कोरिए नाजुक जनी नीह। वाह। हलो हलो कोरिए नाजुक जनी नीह, डंडिन सारो नीह छिनण मुंह न सिखिया। वाह सही वाह। कयो मुतालो मुंह हो जो वर्क विसाल जो, कयो मुतालो मुंह हो जो वर्क विसाल जो, तंहिंमें तूं ही तूं ॿी लात न लहबे जेतिरी। वाह हैदर कादरी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? किरकिरत आहे? तबियत सही आहे? बिल्कुलु बिल्कुलु भाउ, तव्हांजूं दुआऊं आहिनि। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? शाइरी ॾाढी सुठी स्टार्ट वरितो आहे। नालो ॿुधाए छॾियो पंहिंजो। साईं अब्दुल सत्तार खोखर, दादू शहर मां। अब्दुल सत्तार खोखर साईं, दादू शहर खां असांजो रेगुलर कॉलर आहे। असांजो ही भाउ जॾहिं ईंदो आहे त कुझु कॉम्पिटिशन सख़्तु थींदो आहे, यानी कि मुक़ाबले में मज़ो ईंदो आहे। ऐं अब्दुल सत्तार खोखर साहिबु स्टार्ट ई शेर खां वठंदो आहे। सो अॼु बि तव्हां शेर खां ई स्टार्ट कयो आहे। हिन वक़्तु छा था ॿुधायो? साईं उस्ताद बुखारी जो गज़ल आहे, उन जूं सिटूं तव्हांजे नाम कंदुसि। मुंहिंजी सची त सिक जा, मुंहिंजी सची त सिक जा, पर चट को पढ़े, दीदन जा बेत दिल जा दोहा त को पढ़े। मूंखे ॾियो मंधियड़ो, मूंखे ॾियो मंधियड़ो, मुंहुं में रखियो ई छाहे, कंहिंजा जवान जहिड़ा जज़्बात को पढ़े। मुंहिंजी सची त सिक जा, परचा त को पढ़े। उन्वान जाने जाना, उन्वान जाने जाना, मज़मून गीत गाना, ऊन्हो अची अंदर जा उल्कात को पढ़े। मुंहिंजी सची त सिक जा, परचा त को पढ़े, दीदन जा बेत दिल जा दोहा त को पढ़े। सभ को सिटूं ॾिसो थो, माना सिधी सले, सभ को सिटूं ॾिसो थो, माना सिधी सले, हा पर हवाल हाशा दोहा त को पढ़े। छालय सलेब में आ, छालय सलेब में आ, ईसा खे को सुणे, छालय सलेब में आ, ईसा खे को सुणे, छा लुत्फ कश्म कश में मूसा त को पढ़े, दीदन जा बेत दिल जा दोहा त को पढ़े। उनजे हसून जादू, उनजे हसीन जादू गोघियो घुटो घणो पर, उनजे हसीन जादू गोघियो घुटियो घणो पर, उस्ताद जे लुछण में छो छा त को पढ़े। मुंहिंजी सची त सिक जा, परचा त को पढ़े, दीदन जा बेत दिल जा दोहा त को पढ़े। बहितरीन भाउ, बहितरीन। अब्दुल सत्तार खोखर साहब, तव्हांजी शाइरी मीर शेख साहब सां तव्हांजो मुक़ाबिलो आहे। ऐं हिन वक़्तु असां अनाउंस कंदासीं त कहिड़ो असांजो दोस्त वधीक सुठो अंदाज़ रखे थो शेर पढ़ण जो। सो अब्दुल सत्तार खोखर साहब बि ॾाढो ज़बरदस्त पढ़ियो आहे। ऐं फरियाल सूमरो अदी बि कोशिशि कई, इमरान भुट्टो बि कोशिशि करे वियो, मीर शेख साहब बि बहितरीनु पढ़ियो। सो हिन वक़्तु जेको अंदाज़े बयां हूंदो आहे, मीर शेख साहब जेके 2-3 शेर ॿुधाया, उन्हनि में उन्हनि जी जेका वेरिएशन हुई, सो उहा बि काउंट थींदी। ऐं हिन वक़्तु अब्दुल सत्तार खोखर साहब बि ॾाढो सुठो पढ़ियो आहे, पर थोरो मुक़ाबिलो माना आहे ऐं सख़्ती महसूसु थिए थी त हाणे हिन ॿिनि में को हिकिड़ो माण्हू जेको बेस्ट हूंदो।
सो आहे थोरी ॾुखियाई पर पोइ बि थोरो जेकॾहिं अञा बेस्ट अचूं पिया त अॼु जो जेको विनर आहे शेरो शाइरी सेगमेंट में जंहिं ख़ूबसूरत अंदाज़े बयां जो मुज़ाहिरो कयो जंहिंजो नालो आहे मीर शेख साहब। मीर शेख साहब ऐं अब्दुल सत्तार खोखर बि ॾाढो ख़ूबसूरत तव्हां बि शाइरी पढ़ी आहे सो थोरो फ़र्क़ु हूंदो आहे कॾहिं अब्दुल सत्तार खोखर साहब खटंदा आहिनि कॾहिं मीर शेख साहब खटंदा आहिनि ऐं कॾहिं हिकु ॿ असांजा ॿिया कॉलर आहिनि उहे खटी वेंदा आहिनि सो ब्रेक जो वक़्तु आहे मोटी थो चाहियां मूंसां गॾु ई रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो। वेलकम बैक भली करे आया असां हिन वक़्तु शामिल थी चुका आहियूं पंहिंजे लास्ट सेगमेंट में बैलून्स जा कलर्स तव्हां अॼु चेक कयो गौर कयो सदाईं तव्हां मां के एक्सपर्ट माण्हू बि हाराए वेंदा आहिनि इन जे करे छो जो असां चेंज कंदा रहंदा आहियूं कॾहिं येलो में असां विनर जी पर्ची रखंदा आहियूं कॾहिं सी ग्रीन में कॾहिं रेड में कॾहिं ब्लू में सो अॼु गौर कयो तव्हां ॾिसो सम्झो ऐं कॉल कयो जल्दी में ॿुधायो त कहिड़े बैलून में विनर जी पर्ची आहे ऐं केरु आहे विनर सो अॼु ख़बर पवंदी जल्दी में तव्हांखे हिन सेगमेंट में इहो अथव जो बसि डायरेक्ट तव्हां फ़ोन करे असांखे ॿुधाईंदा आहियो त ही बैलून आहे जंहिंमें विनर जी पर्ची हूंदी सो ॾिसूं था अॼु ब्लू में आहे येलो में आहे सी ग्रीन में आहे या रेड में आहे केरु आहे जेको असांखे कॉल करे सभ खां पहिरियां पंहिंजो बैलून चूज़ कंदो छो त आख़िरी वीचारो जेको बि कॉल कंदो आहे उन वटि चॉइस न हूंदी आहे उन वटि डायरेक्ट बसि जेको बचंदो आहे उहो असां हुनखे ॾींदा आहियूं ऐं कॾहिं ईअं थींदो आहे जेको बि आख़िर में कलर बचंदो आहे उहो हुनखे ॾींदा आहियूं जीअं कलर बचो येलो तो येलो में ही विनर सो लाइन ते सुना किया अस्सलाम वालेकुम कैसे हैं हैदर भाई? आप सुनाए कैसी हैं? फिरोजा बात कर रही हैं सक्कर से? बिल्कुल फिरोजा बात कर रही हूँ सक्कर से। आज पहचान गया। हाँ मैं बिल्कुल ठीक हूँ फिरोजा सक्कर से बात कर रही हैं और इस वक्त आप आज लास्ट सेगमेंट में आपकी कॉल आई जी। आपको एक बात बताऊं इतना मिस किया मैंने अब आपके प्रोग्राम को और मैं अभी शादी से वापस आ रही हूँ और मैं आपको गाड़ी में ही कॉल मिला रही थी लेकिन अभी लास्ट में ही कॉल मिली है और मैं घर पहुंच चुकी हूँ। अच्छा लास्ट में ही कॉल मिली है और घर पहुंच चुकी हैं वरना फिरोजा सक्खर मां सां कॉल कंदी आहे एॾी एक्सपर्ट आहे ख़ासि करे मुख़्तलिफ़ जिन भी सेगमेंट्स में हिस्सो वठंदी आहे कॾहिं शाइरी में वठंदी आहे कॾहिं ज़्यादातर जेको वठंदी आहे हिस्सो वठंदी आहे अल्फ़ाबेट सेगमेंट में ऐं तक़रीबन खटंदी आहे सो हिन वक़्तु 4 कलर आहिनि अव्हांजे साम्हूं जेकर तव्हां स्क्रीन ते तव्हां टेलीविजन जे भरिसां ई बीठा आहियो या तव्हांजी वेझो आहे टीवी त तव्हां ॾिसी सघो था देख रही हैं आप तो कौन सा कलर चूज करेंगी आप? माय फेवरेट कलर सी ग्रीन। सी ग्रीन फिरोजा सक्खर सी ग्रीन उन्हनि चूज़ कयो आहे सी ग्रीन ऐं अवां ॾिसूं था त कहिड़ो कलर चूज़ कंदो ऐं ॾिसंदासीं ख़बर पवंदी आख़िर में त कहिड़े बैलून में कहिड़े कलर में विनर आहे सो अवां जल्दी में असांखे कॉल करे सघो था स्क्रीन ते नंबर असांजो अचे पियो धरती टेलीविजन नेटवर्क अवां वटि जेकॾहिं हले पियो ऐं तव्हां ॾिसो पिया त तव्हां नंबर स्क्रीन ते मिलाए करे असांजे शो में शामिल थी डायरेक्ट बसि कलर ॿुधायो त कहिड़ो बैलून जो कलर तव्हां चूज़ कयो था थी सघे थो तव्हां लकी साबित थियो इन जे करे जल्दी जेको असांखे कॉल कंदो ऐं उहो ई असां जो ऐं इन सां गॾोगॾु असांजो पेज असांजो चैनल यूट्यूब चैनल धरती टीवी जो हैदर कादरी जो शो धरती जो जमालो उहो तव्हां ॾिसी सघो था फेसबुक ते यूट्यूब ते तव्हां उनखे सब्सक्राइब करे सघो था ऐं पर्सनली हैदर कादरी खे जेकॾहिं कोई ॾिसणु चाहे त मुंहिंजो पेज हैदर कादरी ऑफिशियल तव्हां उते तव्हां अची सघो था उन ते तव्हां असांखे जॉइन करे सघो था सो इहो ज़रूरु असांजा जेके धरती टीवी जो जेको पेज आहे धरती टीवी जो जेको ही धरती जो जमालो आहे उहो ज़रूरु तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा कयो ऐं उन पेज खे बि लाइक करे छॾियो सो हिन वक़्तु
असां वटि सिर्फ़ु हिकिड़ी कॉल आई आहे फेरोज़ा सखर। फेरोज़ा सखर सी ग्रीन। असां सेकंड कॉल सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरसलान अहमद नवाब शाह खां। अरसलान कीअं आहियो? सही अल्लाह जो शुक्र। सां कढियो हुआ। ॾाढी मुश्किल सां कॉल लॻी आहे न करे। अच्छा मां चयो बसि अरसलान हिते अची प्रोग्राम में विहंदो हाणे। ऐं तव्हां यूट्यूब ते वीडियो ॾिठी उहा ॾाढी भली हुई। ऐं कलर ब्लू खपे, ब्लू कलर जो बलून। ब्लू कलर खपे असांजे अरसलान भाउ खे। ऐं तव्हां मुंहिंजे यूट्यूब ते जेको प्रोग्राम ॾिठो थैंक यू सो मच। तव्हां उते बि लाइक कयो था। अरसलान असां ब्लू कलर। थैंक यू अरसलान। अरसलान एॾो एक्साइटेड, एॾो छिरक भरायो जो इहा बि ख़ुशी आहे। हिकिड़ो माण्हू मुश्किल सां नंबर वाक़ई लॻे थो कॾहिं कॾहिं। सो उन माण्हू जे लाइ त इहा वॾी ॻाल्हि आहे त उनजो नंबर जल्दी में लॻी वञे थो। सो 2 कॉल्स असां वटि अञा अचणियूं आहिनि ऐं उहे असां शामिलु करे सघूं था। हिकिड़ी कॉल वटि चॉइस आहे त उहो नंबर बैलून चूज़ करे सघे थो त कहिड़ो कलर। बाक़ी जेका आख़िरी चॉइस हूंदी, आख़िरी जेकी कॉल हूंदी उन वटि का बि चॉइस न हूंदी। सो लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदराबाद अदनान तो ॻाल्हायां नवाब शाह खां। अदनान नवाब शाह खां। जी सर। जी अदनान भाउ कीअं आहियो? ख़ैर लॻो पियो आहे। कहिड़ो कलर चूज़ कयो था भाउ? रेड। रेड। जी जी। रेड कलर अदनान, ब्लू कलर अरसलान ऐं सी ग्रीन फेरोज़ा। बाक़ी बचो आख़िरी कलर उहो आहे येलो। हर दौर में येलो बची थो पवे ऐं आख़िर में मूंखे चवणो थो पवे त भई येलो। सो 3 दफ़ो ईअं थियो आहे येलो कलर खे कोई बि लाइक नथो करे। अलाए छाजे करे, छो भला? येलो कलर त बहितरीनु कलर आहे। तव्हां उन खे नथा लिफ्ट करायो, छा ॻाल्हि आहे? सो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते अचे पियो। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे हैं। मां पंहिंजे फैमिली मेंबर्स खे थो चवां छो त हितां ख़तमु थियण खां पोइ सिधो घर। ऐं अवां असांजा कॉलर, असांजा व्यूवर, तव्हां सभई हमेशह ख़ुशि रहो ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। अस्सलाम वालेकुम जी। जी अदा केरु? साईं महेश कुमार ॻाल्हायां पियो साईं, घोटकी खां। महेश कुमार घोटकी खां। कीअं आहियो महेश? जी ठीक। अवां ॿुधायो? ठीक लॻा पियो। कंदकोट में मुंहिंजो राजेश गुल दोस्त आहे, सुञाणोसि? हाणे महेश कुमार जे नसीब में अची वियो आहे येलो। जी जी। येलो कलर। हाणे तव्हां पंहिंजो पाण खे ॿुधो पिया टीवी में, इन करे हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त कहिड़ो कलर आहे। सभ खां पहिरियां रेड खे असां ओपन कंदासीं, यानी कि पाड़ींदासीं। रेड कलर में ख़बर पइजी वेंदी त छा हुयो। रेड कलर हुयो अदनान। अदनान फूकड़े जो सही रंग चूंडियो आहे, यानी कि न। ऐं उन खां पोइ असां ईंदासीं सी ग्रीन, यानी कि फेरोज़ा जेका असांखे सखर खां कॉल कंदी आहे उनजो फेवरेट कलर हुयो सी ग्रीन। ऐं असां हिन वक़्तु सी ग्रीन खे, सी ग्रीन जी असांखे हाणे ख़बर पवंदी त सी ग्रीन में छा हुयो। चओ पंहिंजे नसीब खे। नसीब अपना अपना फेरोज़ा। आज तो नहीं हुआ, आज नहीं हुआ। येलो। महेश कुमार असांखे घोटकी खां कॉल कई, जेको चवे थो उन त वीचारे चूज़ त न कयो पर उनजे नसीब में ही बचो। इन जे करे असां आख़िरी बैलून जेको आहे उनखे ॾिनोसीं। ओ माय गॉड। मथे हफ़्ते कोशिशि कजो, मथे हफ़्ते कोशिशि कजो। ऐं हिन वक़्तु अचूं पिया अरसलान ब्लू। ब्लू कलर हुननि ॿुधायो
ऐं यकीनन 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 अरसलान खटी आयो ख़ैर सां। अरसलान खटी आयो ख़ैर सां। थैंक यू सो मच। अवां सभई प्यारा आयो, असांजा व्यूवर आयो, असांजा कॉलर आयो, नाज़रीन आयो, असांजा ख़्यालु रखंदा आहियो असांजो, असांजे शो जो ख़्यालु रखंदा आहियो ऐं तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखिजो। वरी इंशाल्लाह नेक्स्ट वीक हैदर कादरी अवां सां गॾु हाज़िर थींदो। तेसिताईं तव्हां असांजे पेज खे धरती जो जमालो खे ज़रूरु लाइक कंदा कयो ऐं उते पंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा कयो। ऐं जेकॾहिं पर्सनली हैदर कादरी खे तव्हां जॉइन करणु चाहियो त HYDERQADRI हैदर कादरी ऑफिशियल मुंहिंजो पेज आहे, तव्हां उते ऐं मुंहिंजो हैदर कादरी एक्टर नाले सां यूट्यूब चैनल आहे, उते बि तव्हां सब्सक्राइब करे सघो था, लाइक करे सघो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी नेक्स्ट वीक हैदर कादरी अवां सां गॾु थींदो। अल्लाह हाफ़िज़।